नाज़रीन, नवाखे कराची में खबर ॾियूं त आर्ट्स काउंसिल में सकाफ़त खाते की मेज़बानी हेठ सिंधी सराइकी सांझ अदबी प्रोग्राम शुरू थियो है, जॾहिं त मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां ख़िताब कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं त आर्ट्स काउंसिल कराची में सकाफ़त खाते जे मेज़बानी हेठ सिंधी सराइकी सांझ अदबी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। प्रोग्राम दौरान मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कयो आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध जे गादी जो हंधु हूंदो हो पीपी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे। मुल्तान सिंध जे गादी जो हंधु हूंदो हो पीपी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे। यूसुफ रज़ा गिलानी चयो त पीपुल्स पार्टी अरिड़हीं तरमीम ज़रिए सूबनि खे पंहिंजा हक़ ॾिना। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर असलम हैदर सोलंकी। जी असलम, अपडेट कजो। जी बिल्कुल, कराची आर्ट्स काउंसिल में सकाफ़त खाते पारां सिंधी ऐं सराइकी सांझ जे मौज़ू प्रोग्राम थियो आहे। अदबी इन कॉन्फ्रेंस में यूसुफ रज़ा गिलानी इनके खिताब कंदे चयो आहे त सिंधी ऐं सराइकीअ जो जेको तालुक आहे उहो सदियूं पुराणो आहे। हू अॼु सिंध जे गादीअ जे हंधि मुल्तान मां आयो आहे, छो जो मुल्तान सिंध जे गादीअ जो हंधि रहियो आहे। संदसि चवणु आहे त उनजो अचण वञण अॿे ॾाॾनि खां वठी सिंध सां रहियो आहे। संदसि इहो बि चवणु आहे त सराइकी सूबे जी सराइकियुनि ॻाल्हि कई ऐं उन सेनेट में उहो बिल बि पास कयो ऐं हाणे उहो जेको बिल हो उहो फ़क़ति क़ौमी असेंबलीअ मां पास थियणो हो त संदसि वज़ीर आज़म जे दौर में संदसि मोकल कराई वई ऐं उन दौरान हुन आसिफ ज़रदारीअ खे मोकिलाइण महिल चयो त हाणे सराइकी सूबे जी तोखे पारत आहे, छो जो मूं हाणे मुंहिंजी मोकल कराई वई आहे कोर्ट तरफ़ां, हाणे मां वञी रहियो आहियां। सेनेट में बिल पास थियो आहे, क़ौमी असेंबलीअ में फ़क़ति रहियल आहे। जंहिं ते यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त आसिफ ज़रदारीअ खे चयो त तूं सम्झी सघीं थो ऐं तोखे सम्झणु घुरिजे त तुंहिंजी मोकल छाजे करे कराई वई आहे। सो संदसि यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त सराइकियुनि जो पुराणो मुतालबो आहे त सराइकी सूबो ठाहियो वञे, उनखे उनजा हक़ ॾिना वञनि। तारीख़ी तौर ते जेको सराइकी सूबो आहे उनजो हक़ आहे त उतां जे माण्हुनि जा खोड़ सारा मसइला आहिनि, मज़लूम माण्हू आहिनि, उन्हनि जा हक़नि जा मामला आहिनि। उन मौक़े ते सरदार शाह सूबाई वज़ीर सकाफ़त उनजो बि चवणु आहे त सिंधी ॿोली ऐं सराइकी ॿोलीअ जो जेको तालुक आहे, ॻांढापो आहे, उहो हज़ारे सालनि खां आहे ऐं असांजूं रीतूं रस्मूं कल्चर हिकु जहिड़ा आहिनि। उनजे वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असलम हैदर सोलंकी।